हिजरत जा कई फ़ाइदा निकिता। जॾहिं मदीने पहुता त मदीने में हिकिड़ी रियासत क़ाइमु थी, मुसलमाननि जी पहिरीं रियासत मदीने में क़ाइमु थी। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन रियासत जा अॻवान ऐं सरबराह हुया। मस्जिद नबवी क़ाइमु थी, जेका हिन वक़्त ताईं मस्जिद नबवी क़ाइमु आहे। इहा उहा मस्जिद नबवी आहे जेका अल्लाह जे रसूल जे दौर में ईअं सम्झो त पार्लियामेंट बि इहा मस्जिद नबवी हुई, अदालत बि इहा मस्जिद नबवी हुई, इबादत लाइ मस्जिद बि इहा मस्जिद नबवी हुई, तालिबनि जे लाइ मदरसो बि इहा मस्जिद नबवी हुई, मुसाफ़िरनि जे लाइ मुसाफ़िर खानो बि इहा मस्जिद नबवी हुई। इन मदरसे जो मोहतमिम अल्लाह जा रसूल, इन पार्लियामेंट जो ईअं सम्झो त अॻवान अल्लाह जा रसूल, इन्हनि मुजाहिदनि जो सरवान अल्लाह जा रसूल, इन्हनि तालिबनि जो मोहतमिम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया। इहे सभु जो सभु जेके निस्बतूं आहिनि उन वक़्त जा वॾे में वॾा सियासतदान बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया। जीअं मदीने में पहुता त पोइ अजीब क़िस्म जी अल्लाह जे रसूल सियासत कई हिकिड़े क़िस्म जी, ऐं यहूदियुनि सां हिकिड़ो मुआहिदो कयो। उन सियासत जे मुताबिक़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यहूदियुनि सां मुआहिदे करण खां पोइ खुली करे दीन जी ख़िदमत कई, खुली करे दीन जो पैगाम पहुचायो। जॾहिं यहूदियुनि मुखालिफ़त कई ऐं पंहिंजे जेको वाइदो हुयो टोड़ियो त पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ैबर बि फतह कयो जेको यहूदियुनि जो हुयो। हाणे इहो बि अल्लाह जे रसूल जे ख़िदमत में हाज़िर थी वियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक़्त में मदीने आया हुआ त सिर्फ़ु चंद हुते मुसलमान हुया, लेकिन जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 साल ज़िंदगी गुज़ारे ऐं दुनिया मां वञणु लॻा त उन वक़्त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हुकूमत 11 लख मुरबा मील ते हुई। अल्लाह जे रसूल जी हुकूमत 11 लख मुरबा मील ते आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिजरत जो फ़ाइदो, 13 साल मके में ख़िदमत कयूं, दीन जी तबलीग कयूं, दावतूं ॾिनऊं, लेकिन 13 साल कुझु माण्हू मुसलमान थिया, लेकिन तकलीफ़ूं तमामु घणियूं मिलियूं। अल्लाह जे रसूल जॾहिं हिजरत करे मदीने आया त पोइ ईअं सम्झो 10 सालनि में एॾी दीन खे पज़ीराई मिली, एॾी इस्लाम खे पज़ीराई मिली। जंहिं वक़्त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरतुल वदा वारो हज कयो, उन वक़्त में लख खां मथे सहाबा किराम मुसलमान थी चुका हुआ, लख खां मथे मुसलमान माण्हू थी चुका हुआ। इहो सॼो फ़ाइदो हिजरत जो हुयो।